मग़फ़ूरन लहू जेको आले नबी औलादे अली जी मोहब्बत में मरी वने मौत इन हाल में अचेस जो पंजतन पाक जो हुबदार हुआ मदीने वारे साईं फरमायो उन जी सजी जिंदगी जा गुनाह अल्लाह बख्शे माफ करे छड़ींदो आ सुभान अल्लाह तदे मुझे मुर्शिद फरमायो पंजतन जी मोहब्बत मवदत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत आ खुदा पाक उन साण राज़ी आ खुदा पाक उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदार उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदार आहे पर पोयां हिकड़ी वरी ॿी जमात आहे जिन खे पंजतन जो नालो ॿुधी मिर्च था लॻी वञनि आओ करे न नालो वठी इमाम हुसैन जो त असुल टीहड़ तप चढ़ी वञे मुहर्रम जो महीनो ईंदो अचे नयूं ॻाल्हियूं अचे नवा फितना कढंदा हीअं छो थियो हूअं छो थियो अरे बाहि लॻई तूं छो छा थो वञे इमामनि सां जे मोहब्बत न थई त धूड़ वञी पा छॾ सुञनि खे त महबूब जे बचड़नि जो ज़िक्र कर सुभान अल्लाह नाराए हैदरी मुझे मुर्शिद फरमाए सुभान अल्लाह है पंजतन सा रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत पंजतन सा जे अदावत बुग़्ज़ दिल में इनादा जे अहल बैतन सा दिल में नफरत जे बुग़्ज़ अहल बैतन जो दिल में आ खुदा जी इज्जत जो कसम सजी जिंदगी इबादत करे 80 साल उम्र त सजी जिंदगी तबलीग कई रुकू कंदे कंदे चेल डोड़ी थी वियस सजदा कंदे कंदे निरड़ ते निशान पेजी वियस हर साल भली हज ते वने उमरा करे लख इबादतूं करे तहज्जुद पढ़े नमाज़ूं पढ़े पर दादू वारा अल्लाह जी ज़ात जो कसम दिल में अहल बैतन सा बुग़्ज़ वा उन जो हिकड़ो सजदो भी कबूल नाहे हिकड़ी नमाज भी कबूल नाहे हिकड़ो तवाफ भी कबूल नाहे नमाज़ूं इबादतूं तन जूं हिन जंजा सीना आले नबी औलाद अली जी मोहब्बत में भरियल आहिन सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह है पंजतन सा रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत लानतुन जा विझी गटगचिए में न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहल बैतन सा बुग़्ज़ रखण वारो लानतिया ताना था जो लानती जो था मां जिम्मेदार वेठो आया मां वेठो आया जो जे जवाब ॾियणो पियो कुरान हदीस मां ॿुधाईंदुसि इमाम हुसैन जो दुश्मन जे इमाम अली अकबर के शहीद कयो सो जे अली असगर के शहीद कयो पास के तकलीफ पहुंचाई जे आले नबी सा बुग़्ज़ रखियो जे अली सा इनाद रखियो तो उनते लख दफा लानत हजार दफा न लख दफा करोड़ दफा लानत जेको आल बैतन सा बुग़्ज़ रखण वारो रहमतूं तेजे मथा हिन जेको इमाम हुसैन जो हुबदार सुभान अल्लाह लानतुन जा विझी गट गिचिए में लानतुन जा विझी गट गिचिए में दुनिया उकबांदर ख्वार लानतुन जा विझी गट गिचिए में दुनिया उक
अल्लाह रहमतूं बरकतूं सब उन्हैया ले बेड़ो उन जो सदा पारो आहे जंहिंजी दिल ठरिया सो त हिकिड़ो दफ़ो चवे ज़ोर सुभान अल्लाह सुभान पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या बस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वरी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वाले साईं फरमायो मुझे दिल पर नबी फरमायो हजरत सैयदना मौलाए कायनात अलीउल मुर्तजा हैदर करार मुश्किल कुशा असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रदियल्लाहु ताला अन्हु वरदा महबूबन करीमन जे सामो बैठा हुआ मदीने वाले साईं फरमायो काल अलीउन वल्लज़ी फलकल हब्बत वल बरअन नस्मत इन्नहु लअहदुन नबील उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली फरमायो त उन ज़ात जो कसम जे दाणो फाड़ियो ऐं उनखे जान ॾिनई दाणे मंझा सल्ला पैदा कई मूंखे उन ज़ात जो कसम बेशक नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं अली सां वाइदो कयो हुयो त इलैया अल्लाह युहिब्बुनी इल्ला मुमिनुन वला युबगिदुनी इल्ला मुनाफिकुन अली कसम खयो ये हदीस सही मुस्लिम शरीफ में मत को मानो जो वो तारीख जो किताब जो हवालो दो जा सही मुस्लिम सुनन नसाई सुनन इब्ने माजा मुसन्नफ इब्ने अबी शैबा मुस्नदुल बज़ार मुस्नद अबी याला सही इब्ने हिब्बान कसीर तादाद में हदीस जा किताब इन तन सपनी में ये हदीस आया हजरत अली तो फरमाए मदीने वाले साईं मुखे चो त कसम अली तो सा मोमिन मोहब्बत रखंदो तो सा मुनाफिक बुग़्ज़ रखंदो सुभान अल्लाह इंसाफ त मदीने वारो साईं फरमायो न बा हां बा इंसाफ मदीने वाले साईं कयो न खबर पवे त मोमिन केड़ा हिन दादू में मुनाफिक केड़ा था फिरन पिया सुभान अल्लाह हां अली जो नालो अचे त पीड़ तप चढ़े किबला सुन्नी जो मुंह ठरंदो जे हेरे ॾिस चेहरा गुलाब जे गुल वांगुरु अली जो जिक्र ॿुधी हींअर दिल ठरे थी कि न कोन्ह थी ठरे इमाम हुसैन जो जिक्र ॿुधी दिल ठरे थी कि न कोन्ह थी ठरे मां हदीसूं पढ़ा थो पियो बसि हाणे जब इमाम अहल बैतन जो ऐं मौला अली जो सभई हदीसूं जेके यादि आहिनि वरी जो सुभान अल्लाह बी हदीस मुबारका ये रिवायत वो सुनन तिरमिज़ी शरीफ में आ सुन मुस्नद अबी याला में इमाम मुल्ला अली कारी मिरकातुल मफाती में रिवायत आंदी आ हजरत सैयदना अनस बिन मालिक रदियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए त मदीने वाले साईं का पुछा कई वई त अय्यु अहल बैतिक अहब्बु इलैक या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब असांजी जान तो ता फिदा बुधा तुंहिंजा अहल बैत केर आहिनि हबीब अहल बैत केर आहिनि जंहिंजी मोहब्बत वाजिब आ ऐं हुकुम ॾई थो त मुंहिंजे अहल से मोहब्बत रखो या रसूल अल्लाह हाँ तुझे अहल बैतन में सबका वधीक तो सब मोहब्बत तो के कैसा है तुझा महबूब
केड़ा हिन हुआ त अहल बैत घणा हिन नबी जी अज़वाज ब अहल बैत में शामिल आ नबी जो भाईर यानी सोट हजरत अली हजरत जाफर हजरत सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास हजरत कुसुम बिन अब्बास ये सभई मदीने वाले साईं जा सोट ये ब अहल बैतन में शामिल हिन नबी जा चाचा अमीर हमजा हजरत अब्बास अबू तालिब ये अहल बैतन में शामिल हिन इतना सारा अहल बैत न्याणियों चार नबी जो नबी जा पुटड़ा नबी जा बच्चा भाई सोट सब अहल बैत हिन अर्ज कयो वियो या रसूल अल्लाह तन सभनी मां तव्हां के केड़ा वधीक प्यारा हिन सोना तोखे केर वणंदो आ सुभान अल्लाह अञा जोर सां चओ सुभान अल्लाह वणे थी ॻाल्हि हबीब ॿुधायो तोखे केर वणंदो आ त असां बि उन सां दिलि लायूं असां सुन्नी बि उन सां ज़ोर मोहब्बत रखूं त मदीने वारे साईं फरमायो त मूंखे मुझे अहल बैतन में सब का वधीक काल अल हसन वल हुसैन बैतन में सब का वधीक मुखे प्यारो एकड़ो हसन बियो हुसैन वा ए सुन्नियो ए मुसलमानो अहल बैत त मुझा घणा हिन पर तन में सब का वधीक प्यारा हसनैन करीमैन हिन जेको इन्हनि सां मोहब्बत रखंदो जेको हसन हुसैन सां हुब रखंदो मुझे दिलबर नबी फरमायो सो असां सां गॾु जन्नत में वेंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत वारो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो ये रिवायत तबरानी शरीफ में इमाम तबरानी पंहिंजे मजम कबीर में आंदी आ हजरत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ राविया सो तो फरमाए अला तसअलूनी कब्ल अन तशीबल अहादीस बि अबातीले मदीने वाले साईं खां पुछा कई वई सवाल कया विया त महबूबन करीमन उन महफिल में फरमायो काल अना शजरतुन मां मोहम्मद करीम हिकड़े वण वांगुरु आहियां तवज्जो ॾिजो कम जी हदीस आ दिलबर नबी फरमायो मां मोहम्मद करीम हिकड़े वण मिसल आहियां व फातिमा तो असलुहा ऐं फातिमा तो ज़हरा उन वण जी पाड़ समझो था मां वण वांगुरु आहियां उन जी पाड़ ऐं फरउहा या टारियूं या पाड़ रावी थो चवे हज़रत हबीब किबरिया फरमायो त उन वण जी पाड़ फातिमा तो ज़हरा आहे व अलीयुन लिकाहुहा ऐं उन वण जो थुड़ अली सुभान अल्लाह वण हूंदो आहे न वण पहाड़ ते बीठल हूंदो आहे ऐं उन जो थुड़ मज़बूत हुजे त वण मज़बूत बीठल हूंदो नबी फरमायो मां वणु आहियां रिसालत जो वणु आहियां अल्लाह जी रहमत जो वणु आहियां अल्लाह जी इनायत जो वणु आहियां बरकतुनि जो वणु आहियां इज़तुनि जो वणु आहियां रब जी पाठ जो अल्लाह जी इनायत जो वण मां मोहम्मद करीम आहियां इन वण जी पाड़ फातिमा तो ज़हरा है इन वण जो थुड़ अली वल हसन वल हुसैन समरतुहा हसन ऐं हुसैन इन वण जा मेवा आहिनि पाड़
मजबूत थी थोड़ो मजबूत थियो वण सुणो थियो त फल बि सुणा पैदा वरी जो सुभान अल्लाह अंब जे मेवे अंब जे वण मां अंब निकरंदा ज़ैतून जे वण मां ज़ैतून जो मेवो निकरंदो ॾाढ़ू जे वण में जा ॾाढ़ू निकरंदो आ हे त छा प्यारो वण आ जंहिंजा सम्राट जंहिंजा मेवा हिकिड़ो हसन ॿियो हुसैन आ अञा वॾी खुशखबरी मदीने वारे साईं फरमायो वशीअतुना वर्क़ुहा ऐं असांजे टोले वारा असां सां मुहबत रखण वारा माना इन्हनि पंजतन पाक सां हुब रखण वारी जमात वर्क़ुहा उन वण जे पननि वांगुरु आहिनि वरी जो सुभान अल्लाह जंहिंजी अहल बैतन सां मुहब्बत आ नबी उनखे बि पाण सां जोड़े छॾियो मुंहिंजे दिलबर नबी उन्हनि खे बि पाण सां मिलाए छॾियो मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो जेके असां सां हुब रखण वारा आहिनि असां सां मुहब्बत रखण वारा आहिनि असांजी जमात वारा आहिनि को कंहिंजो सॾाए को कंहिंजो सॾाए पर जेको चवे त मां नबी ऐं आले नबी जो पोइ लॻो आहियां वरी जो सुभान अल्लाह चई त मां आल बैतन जो हुबदार आहियां नबी चयो त इहो इन वण जो पन वांगुरु आहे सुभान अल्लाह मेवा थोड़ा थींदा आहिनि थोड़ो हिकिड़ो हूंदो आहे वण हिकिड़ो हूंदो आहे पर पन घणा हूंदा आहिनि आओ न जेतिरा घणा पन उनजी छांव बोडी घाटी आओ दा पर जेसी पन लॻल हूंदो त साओ हूंदो खिज़ा जो असर कबूल कंदो सरो जी मौसम जो असर कबूल कंदो त छणी पवंदो उता के टोड़े विध सुकी वेंदो भुरी वेंदो टुटी वेंदो उन मां रिश्तो जो वण खां पन जो टुटो त कम जो न रहंदो उहो पन टुटो त वरी ॿिया गोंच निकिरंदा ॿिया पन निकिरंदा हिते ॻाल्हि नबी सुणे वाज़े कई तव्हांजी ज़रूरत नाहे जे जुड़ियल हूंदो त ताज़ा हूंदो न त असांजा हुबदार दुनिया में घणा आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सुभान अल्लाह मुझे मुर्शिद वरी फरमायो असां है दर्जा हुबदार आयूं कंदा आले नबी सां प्यार आयूं असां है दर्जा हुबदार आयूं कंदा आले नबी सां प्यार आयूं जेको अहल बैतन सां प्यार तो करे सो गजी चवराए असां है दर्जा नबी सां प्यार आयो साईं गिरन फरमायो मदीने वारे साईं फरमायो फशजरतो असलुहा जन्नतो अदन हे जन एड़ो वण आया मां जिनी पाड़ जन्नते अदन में खुतल सुभान अल्लाह जन्नत जा 8 तबका आहिनि जन्नतुल फिरदौस जन्नते नईमी जन्नते अदन कुरान मजीद में अचन था नाला उन्हनि मां जन्नते अदन आला जन्नत अरफ जन्नत भली जन्नत भलो तबको नबी सुने फरमायो यो वण जन्नते अदन में लगल वल असलु वल फरउ वल लिकाह वल वर्को वसमरु फिल जन्नते सुभान अल्लाह इन वण जा इन यो वण जन्नत में हूंदो इन वण जो थुड़ जन्नत में हूंदो इन वण जी पाड़ जन्नत में हूंदी इन वण जूं टारियूं जन्नत में हूंदियूं इन वण जा सम्राट मेवा जन्नत में हूंदा त इन वण जा पन बि जन्नत में हूंदा अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। वो मुर्शिदन जो शेर बुधायो तो अहल बैत जी मोहब्बत में ही इज्जत है जन्नत। अन्या जोर सा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस बुधाई माए जे जन्नत खपे खुदा जी इज्जत जो कसम नबी ऐं आले नबी सा मोहब्बत रख तो के जेरे जन्नत जो सर्टिफिकेट मुस्तफा दई छजो सुभान अल्लाह। बी हदीस मुबारका मदीने वाले साईं फरमायो मन अहब्बनी फलयुहिब्ब अलिया। जेके मूसा मोहब्बत सो अली सा भी मोहब्बत रखे। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। अली सा न चई छा रखे बा आहे मोहब्बत जेके मोहब्बत सो त मथे खणे। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद चयो इश्क मजा चो अली अली इश्क मजा चो अली अली मोहब्बत मा चो इश्क मजा चो अली अली मोहब्बत मा चो अली साई कंदू सब भली भली और रब कंदू सब भली भली इश्क मजा चो अली 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 असांजो मौला है अली असांजो मौला है सांग कंदो सब सौला है अलिया बिना नहीं गली गली अलिया बिना नहीं गली गली इश्क मचा चो अली अली मोहब्बत माचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना हैदर जी हुब मुझो ईमाना छुत दर्स पढ़ायो मुखे कुराना हैदर जी हुब बुधो दादुआरो हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना तो मुनकिर मरदा रुली रुली मुनकर मरदा रुली रुली इश्क मजा चो अली अली मोहब्बत माचो अली अली। आगे में मुझे मुर्शिद दिल पर साईं तो फरमाए सुभान अल्लाह। दिल पर साईं जो साहो तो सारे दादू वरन जो साउथ सारे मौला अली में बोनन सारे। हवा जैसी सिरिय में सा हुआ तैसी अली अली कभी हाँ परेशान न थियो मां बैठो आया जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अली अली करना सा सुन्नन जो हक वा सुभान अल्लाह। एकड़ा गुलू कंदा हन एकड़ा अदावत रखंदा हन सही माना में अली जा हुबदार सा सुन्नी आयो सुभान अल्लाह। तो परेशान न थियो मदारी को जो ऐसा यको अहल बैत जी गाल तो करे असाबन जी गाल असाबन जी पांजे टाइम ते थींदी हिते जिक्र मुझे मौला अली जो अज करणो नारे हैदरी। आओ बा जेके गाल वणे थी तो वे जेके नथी वणे तो यो दरवाजो खुलियो पिया सामे वणे सुभान अल्लाह। सबनी के वणे थी ना मुझो मुर्शिद तो चवे दिल पर साईं जो साहो तो सारे मौला अली में बोन विसारे मौला अली में बोन विसारे ओ दर जन्नत चाव्या खुली खुली दर जन्नत चाव्या खुली खुली इश्क मजा चो अली अली मोहब्बत माचो अली अली साईं कंदो सब भली
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। मन अहब्बनी फलयुहिब्बु अलियन, जेको मूसा मोहब्बत तो रखे तेंजे ला जरूरी आ त अली सां बि मोहब्बत रखे। वमन अहब्ब अलियन फलयुहिब्ब इब्नती फातिमा, जेको अली सां मोहब्बत तो रखे त अली जी ख़ातिर मुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा सां बि दीन ख़ातिर मोहब्बत रखे। सुन्नी चांदो असांजो मौला अली असांजी जीजा फातिमा ज़हरा। मुझे दिलबर नबी फरमायो वमन अहब्ब इब्नती फातिमा, जेको मुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा सां मोहब्बत रखे फलयुहिब्ब वलदैहिमा अल हसन वल हुसैन। सुभान अल्लाह। तो उनके घुर्जे जेको मुंहिंजी न्याणी फातिमा सां हुब रखे त उहो उनजे बच्चन हसन ऐं हुसैन सां बि मोहब्बत रखण वारो थे। छो त व इन्नहुमा लक़रतई अहलल जन्नते। सुभान अल्लाह। जो त मुंहिंजो घराणो ख़ुसूसन हसनैन करीमैन अलैहिस्सलाम जन्नतुनि जा अॻवान आहिनि। सुभान अल्लाह। व इन्न अहलल जन्नते लियुबाशिरून व युसारिऊन इला रुयतिहिम यंसुरून इलैहि। सुभान अल्लाह। हाय 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 सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो जॾहिं जन्नती जन्नत में दाखिल थींदा, नरकपुर वारा ईंदासीं इंशाअल्लाह मदीने वारे जे सदके सब जन्नत में वेंदासीं। सुभान अल्लाह। अहल बैतन जे सदके जन्नत में वेंदासीं। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो जॾहिं जन्नती जन्नत में ईंदा युसारिऊन जल्दी ईंदा डोड़ंदा ईंदा। छो महबूब डोड़ंदा ईंदा, छो भॼंदा ईंदा? मुंहिंजे नबी फरमायो इला रुयतिहिम यंसुरून इलैहिम, इन जे लाइ भॼंदा ईंदा त हसन ऐं हुसैन जो दीदार कयूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे हुसैन जो ज़िक्र दादू जे मैदाननि में मस्जिदुनि में बाज़ारुनि में वेही ॿुधंदा हुयासीं। जे शहीद करबला जो ज़िक्र दुनिया में कयोसीं ॿुधोसीं पढ़ियोसीं। मौला उनजी सूरत केॾी हसीन हूंदी, उनजी शिकलो शबी केॾी सुहिणी हूंदी। रिवायत में अचे थो हज़रत अनस बिन मालिक तो फरमाए मां आयुस मूं ॾिठो अता उबैदुल्लाह इब्न ज़ियादिन बिरअसिल हुसैन। जॾहिं इमाम आली मकाम जो सर मुबारक इब्न ज़ियाद जे आॾो आंदो वियो हुयो हिकिड़े थाल ते तश्त ते मुंहिंजे मौला इमाम हुसैन जो सदे अक़दस रखियो हुयो। वकाल फी हुस्निही शैया। हज़रत अनस बिन मालिक तो फरमाए छा हुस्ने हुसैन जी ॻाल्हि कयां, छा त सुहिणो हुसैन हुयो, छा त सूरत हुसैन जी हुई, छा त गिल हुसैन जा हुया, छा त पेशानी सुहिणी मुंहिंजे इमाम जी हुई। ये जुल्फ़े मुबारक वाखिज़ाबे वस्मा लगल हुयो। कान अशबहुम बिरसूलिल्लाह। सूरत साकी मदीने वारे साईं न चई सुभान अल्लाह। जे नबी न ॾिसी सघियासीं त मौला हिकु दफ़ो ख्वाब में हुसैन जो दीदार। कान अशबहुम बिरसूलिल्लाह। हज़रत इमाम अली मकाम जी सूरत शक्लो शबीह हज़रत इमाम हुसैन जे गिलन जो चमकण अखियुनि जो
तकण पेशानी जो नूर हजरत अनस बिन मालिक तो फरमाए ये पियो लगे तो हुसैन जो चेहरो ना है मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह ये तशत हजरत इमाम अली मकाम जो सर मुबारक रखियो इब्न ज़ियाद यादो खोली बिन यजीद आंदो सैयदना इमाम अली मकाम जो सरे अक़दस जो आयो तो इब्न ज़ियाद जे हथ में एक लठ हुई लठ खणी हजरत इमाम हुसैन जे चप्पन मुबारक ते हई दी त ॾाढो सुणी सूरत अथस छा हसीन चेहरो अथस सुभान अल्लाह इन जो लठ रखिया हजरत ज़ैद बिन अरकम कुराड़ो सहाबी वेठो हुयो सोची बीठो रड़ करे चे ओ पलीत पंहिंजी लठ परे कर पंहिंजी लठ हटाए मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो इन्हनि चपन खे मुंहिंजो दिल पर नबी ईअं चुमंदो हुयो जीअं नंढड़ो ॿार खजूर चूसींदो आहे ईअं मुंहिंजो दिल पर नबी हुसैन जे चपन ते चुमियूं ॾींदो नेज़े ते सिर सुवारा तो उते इमाम हुसैन जे जमाल जी कमाल जी झलक माण्हुनि खे नज़र पई अचे हीअं मैदाने बाज़ारे कूफा में जो दाख़िल थिया दरवाज़े मां काफ़िलो अहल बैतन जो नौजवाननि जा सिर नेज़नि ते सुवार आहिनि ऐं औरतूं कैदी बणायूं वियूं आहिनि अम्मा ज़ैनब सन जे हथन में जंजीर बदलिन हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जंजीरन में जकड़ियला ये मैदान दिमश्क में अचन पिया माण्हुनि पुछा कि अबा कंहिंजा सिर रहन ए कहिड़ो काफ़िलो आंदो थो वञे पियो यजीदी लश्करन चो तो बागी इन बागियुनि खे क़त्ल कयो वियो आहे यजीद जे हथ ते बैत न कनि बागियुनि खे क़त्ल कयो वियो आहे माण्हुनि चयो त दा आहे चेहरा बागियुनि जा न आहिनि जन्नतियुनि जा आहिनि हिकिड़ी कुरान जो रता पाणीअ जो था पाणीअ जो प्यालो भरे आई आहे जग भरे प्याले में उन अहल बैतन जे काफ़िले खे पाणी पई प्यारे अम्मा ज़ैनब साइण वटाई कपड़ा लटा पाणी मानी खणी सईदा ज़ैनब साइण जी ख़िदमत में पेश कई अम्मा साइण फरमायो ओ अम्मा हिन बेवतनी में तो असांजी मदद कई आहे तूं केरा असांजी मदद करण जे लाइ छो आई आहे त उन कुराड़ी औरत जे अखियुनि मां लुड़क वही आया रोई चवे थी अम्मा मुंहिंजो बचपन मुंहिंजी जवानी मदीने पाक में गुज़री आहे मां फातिमतु ज़हरा जे घर जी बानी हुयसि अम्मा फातिमतु ज़हरा जे घर खे बुहारी ॾींदी हुयसि साइण वक़्तु गुज़रियो मुंहिंजे रिश्तेदारनि मुंहिंजो रिश्तो तय कयो मुंहिंजी शादी पई थिए शादी खां बाद में मूंखे कूफे ॾे आंदो पियो वियो इराक में अचणी हुयसि आख़िरी ॾींहुं हुयो मां अम्मा फातिमतु ज़हरा खां मोकिलाइण जे लाइ आयसि साइण के अचे अर्ज के अम्मा वडे वतन ते परे सफर ते थी वञा मदीनो छॾियो थी वञा अम्मा मुझे ला दुआ घुरो जने फातिमतु ज़हरा के ॿुधायमि त कूफे थी वञा त फातिमतु ज़हरा जे अखियुनि मां लुड़क वही आया साइण रोई पई पण फरमाइण दियो अम्मा छो थी रोई मूं पुछा कई साइण फरमायो तोखे वसीयत थी कया वक्त गुज़रंदो जॾहिं को काफ़िलो कैदियुनि जो कूफे जी बाज़ार मां लंघे हिकिड़ो काफ़िलो हूंदई जंहिंजे मर्दनि खे शहीद कयो वेंदो जंहिंजी नियाणियुनि खे कैदी बणायो वेंदो जंहिंजे बचनि खे कैद में विझी बाज़ार मां गुज़ारियो वेंदो वो काफ़िलो जॾहिं अचे ॿियो कुझु न पाणीअ जी लप खणी वञा उहे बुखारा हूंदा उन्हनि खे मानी खाराइजां अम्मा मां पंहिंजी मालिकाणी सैयदतुन निसा जी नसीहत ते अमल करण आई आहियां जॾहिं अम्मा जो नालो ज़ैनब साइण ॿुधो हूंदो दादू वारो ॿुधायो त मुंहिंजी अम्मा ज़ैनब जे दिलि तां छा गुज़रियो
साण चयो त अम्मा चओ तुंहिंजे लाइ ॾियण जे लाइ त कुझु कोन्हे दुआ घुरां नबी जी न्याणी आहियां चओ त तुंहिंजे लाइ दुआ घुरां साण ज़ैनब खे चवे थी अम्मा ॿी का दुआ न कुराड़ी थी वई आहियां उमिरि गुज़री वई आहे हाणे मौत करीब आहे मां जॾहिं अम्मा फातिमा ज़हरा जे घर में ख़िदमत कंदी हुयसि मुंहिंजी अम्मा उते हिकिड़ी नंढड़ी न्याणी ज़ैनब रहती हुई जेके खेॾारींदी हुयसि नंढड़ो हुसैन हुयो जेके प्यार कंदी हुयसि अम्मा दुआ घुर मरण खां अॻु में ज़ैनब जो दीदार थे हुसैन जॾहिं इहे लफ़्ज़ उन औरत सां जल्दा निकिता अम्मा ज़ैनब रोई फरमायो ओ कुराड़ी ज़ैनब तुंहिंजे अखियुनि जे आॾो आ हुसैन नेज़े ते क़ुरान जी तिलावत में मसरूफ़ हीअ मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम ओ हर हूर हुसैन खे हार विधा हर हूर हुसैन खे हार विधा वही करबल बणजी छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम हीअ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां नबी आले नबी ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह साईं करीमन फरमायो जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा सुभान अल्लाह ईअं ड्रोड़ंदा ईंदा हिकिड़ी रिवायत में आहे त जन्नत जो दरवाज़ो एॾो कुशादो आहे जो को माण्हू भले घोड़े ते सवार थी 40 ॾींहं उन घोड़े खे ड्रोड़ाए न जन्नत जे हिकिड़े दरवाज़े जो फ़ासिलो तय कोन करे सघंदा माण्हू ईअं भीड़ थींदी मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजी उम्मत जो ईंदी त जन्नत जे दरवाज़नि जी चाउठ टुटी पवंदी एॾी उम्मत मुंहिंजी जमा थींदी मां हैरत में हूंदुसि एॾी रश करे छो ईंदा एॾो भीड़ छो थींदी इहा रश छो थींदी समझ में कोन जॾहिं हीअ हदीस पढ़ियमि त पोइ समझ में आई त दीवाना हुसैन जे दीदार जे लाइ जमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब सभिनी खे ख़बर हुई जन्नत त हूअं ई मिलणी आहे हाँ जन्नत जो नेमतूं मिलंदियूं ऐं सॼी ज़िंदगी जन्नत में रहणो मौत न ईंदो तवज्जो ॾियो हेॾे जन्नत में मौत न ईंदो जन्नत में मरंदासीं न मदीने वारे साईं फरमायो माशर में सभई माण्हू जमा थींदा अल्लाह ताला मौत घुराईंदो हिकिड़े दुंबे जी सूरत में मौत खे ज़िबह कयो वेंदो चयो वेंदो जेके दोज़ख में वेंदासीं दोज़ख में जेके जन्नत में वेंदासीं जन्नत में हाणे मौत नाहे जन्नत खे त ख़बर हूंदी न पोइ एॾी तकड़ करे छो वेंदा हिन हदीस पढ़ण खां पोइ ख़बर पई त दादू जा दीवाना इमाम हुसैन जे दीदार जे लाइ भॼंदा सुभान अल्लाह हिते त परवाना इश्क रखनि था पर हशर में बि उथंदा त चवंदा चल हिकु झलक इमाम हुसैन जे दीदार जी नसीब सुभान अल्लाह सुभान वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फहुब्बुहुम ईमानुन नबी साईं फरमायो त अहल बैतन जी हुब ईमान व बुग़्ज़ुहुम निफाकुन ऐं इन्हनि सां बुग़्ज़ निफाक वो मुनाफिका जेको अहल बैतन सां बुग़्ज़ थो रखे याद रखो मामूली ॻाल्हि न भायो
माण्हू सम्झंदा त बसि साईं निमाज़ रोज़े जी ॻाल्हि कयो अहल बैत जी मोहब्बत जी ॻाल्हि छो था कयो हे हदीसूं किॾे कंदो हे नबी जा फरमान किॾे कंदो ईमान तॾहिं मिलंदो जॾहिं पंज तन जो प्यार दिल में रखंदे सुभान अल्लाह फरमायो मन अबगद अहदम मिन अहल बैती तव्हां मां को हिकिड़ो जेको मुंहिंजे अहल बैतन सां बुग़्ज़ थो रखे मुंहिंजे अहल बैतन सां इनाद थो रखे फ़क़त हुरिम शफ़ाअती उन जे लाइ क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शिफ़ाअत हराम थी वेंदी अरे जे क़यामत में नबी धिकारे छॾे ॿिए कहिड़े दरवाज़े ते वेंदासीं साईं जन फरमायो मुंहिंजी शिफ़ाअत उन ते हराम थी वेंदी बिअन्नी नबियुन मुकर्रमुन बअसनी अल्लाह बिसदके अल्लाह जी ज़ात जो कसम जे मूंखे इज़त वारो नबी करे मबूस कयो फहुब्बू अहल बैती वहुब्बू अलिया पोइ मुसलमानो मुंहिंजे अहल बैतन जा हुबदार थियो त अली सां बि मोहब्बत रखण वारा सुभान अल्लाह रख भी मोहब्बत कि न कोन रख भी इंशाअल्लाह अहल बैतन सां जेके मोहब्बत रखंदासीं त हथ मथे खणो मां ॾिसां सुभान अल्लाह अॼु अहद कयो त बाक़ी ज़िंदगी इंशाअल्लाह सीनो अली ऐं आले नबी सां भरियल हूंदो इंशाअल्लाह पक्की ॻाल्हि आहे वाइदो था कयो इंशाअल्लाह हदीसूं तव्हां जे साम्हूं पढ़ियूं अथमि तव्हां जी मर्ज़ी आहे हाणे मोहब्बत रखो या हो जमात बि आहे हिकिड़ी वेठी आहे जेका यज़ीद जी तारीफ़ कंदी आहे तव्हां जी मर्ज़ी आहे इंशाअल्लाह हिन मजलिस में जेके आया हिन से अहल बैत जा हुबदार आहिनि सुभान अल्लाह अल्लाह ताला शाल अहल बैत जी मोहब्बत में जियारे इन ही मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन दफ़ो सभई फातिहा शरीफ पढ़ो तो शुहदाए करबला जी बारगाह में तोहफे तौर मोकिलियो सब अलहम्दु शरीफ पढ़ो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह आमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मद व आलि मुहम्मद या अल्लाह जेका फातिहा शरीफ पढ़ी वई कुरान मजीद पढ़ियो वियो सय्यदुल शुहदा सय्यदना इमाम आली मकाम ऐं सनन जे शहजादन साथियुनि जे अरवाहन खे तोहफ़तन नज़रानतन पेश कयूं था क़बूल मंजूर फरमा शुहदाए करबला जे सदके मौला असांजे मथां करम नाज़िल फरमा पंहिंजी रहमतुनि जो हक़दार बना जेके ॾुखार आहिनि उन्हनि जा ॾुख ला जेके दर्दमंद आहिनि उन्हनि जा दर्द दूर फरमा हे मुंहिंजा मौला जेके साइल आहिनि तंहिंजा सुवाल पूरा फरमा हे मुंहिंजा मौला ज़िंदगी ॾी त नबी ऐं आले नबी जी मोहब्बत बता फरमा जेके ॾिहाड़ा जियारी नबी ऐं आले नबी जी मोहब्बत में जियार इन ही मोहब्बत में मौला मौत नसीब कजा अहल बैत अतहार जे सदके जेके दोस्त हिन दुआ ते आमीन चवनि था सभिनी जा जायज़ मक़सद मुरादूं पूरियूं फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी